अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख़्तियार चन्नू। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन वाही बांधी। किस्त ॿी 2 अखर। समाज जा अक्स चिटींदड़ कहाणीकार। कहाणीअ जी काइनात बि एतिरी वसी ऐं कुशादी आहे जेतिरी हीअ आम काइनात। जेतिरा मसइला, मुंझारा, दर्द, तकलीफ़ूं, ख़ुशियूं, ग़मियूं इन काइनात में आहिनि, ईअं ई कहाणियुनि में बि दर्द, तकलीफ़ूं पखिड़ियल हूंदा आहिनि त मुहबतुनि, ख़ुशियुनि जो बि हिकिड़ो अलॻि जहान जुड़ियल हूंदो आहे। शाइरी, कहाणी या का बि तख़लीक़ छड़ो लफ़्ज़नि जो मजमूओ नाहे हूंदी, पर तख़लीक़कार उन्हनि लफ़्ज़नि में साह विझी उन्हनि सां पंध बि कराईंदा आहिनि त ॻाल्हाईंदा बि आहिनि ऐं उहे लफ़्ज़ रक़्स बि कंदा आहिनि। अहिड़ियूं तख़लीक़ूं सालनि सदियुनि जे वॾी पंध खां पोइ अछियूं उजरियूं हूंदियूं आहिनि। ईअं ई जीअं अमर जलील जी कहाणी अरूड़ जो मस्त, जमाल अबड़े जी कहाणी पीराणी, नसीम खरल जी कहाणी काफ़र, आगा सलीम जी कहाणी कारी। उन्हनि कहाणियुनि जा मिसाल मूं उन करे ॾिना जो तख़लीक़कारनि उन्हनि कहाणियुनि में जेके ख़ूबसूरत रंग चिटिया आहिनि से दाइमी आहिनि। जन मथां का बि मेर दज़ पंहिंजो असरु नाहे ॾेखारे सघी। हूअं त कहाणीअ जी शुरूआति इंसान जे जनम सां ई थी, पर बरे सग़ीर में सभ खां पहिरियां सिंधीअ में जेका कहाणी मिले थी सा लालचंद अमर ॾिनेमल जी कहाणी हुरमुखीअ जा आहे, जेका 1914 ईस्वीअ में छपी। शुरूआती दौर में ॼेठमल परसराम, अमरलाल हिंगोराणी, उस्मान अली अंसारी, आसानंद मामतोराय, गोबंद माली बहितरीन कहाणियूं लिखियूं। उनखां पोइ शेख अयाज़, नजम अब्बासी, अयाज़ कादरी, अब्दुल कादिर जूणेजे, जमाल अबड़े, शौकत हुसैन शोरे, नूरुल हुदा शाह, अमर जलील ऐं नसीम खरल खां थींदो कहाणी हिकु डिघो पंध कंदे नौजवान कहाणीकार मुख़्तियार चन्ने ताईं पहुती आहे। बिना कंहिं वाद ऐं ड्रेग जे हाणे अचो त ॾिसूं मुख़्तियार चन्ने जूं कहाणियूं पाण छा थियूं बयानु कनि। मुख़्तियार चन्ने जी कहाणी लहंदड़ सिज जो मंज़र हिकु वेश्या जे पस मंज़र में लिखी वई आहे। हिकु हसीन जमील नारी पंहिंजे हुस्न जे नाज़ ते केतिरनि ई चाहींदड़नि जूं दिलियूं टोड़े विझे थी। संदसि दरवाज़े ते चाहींदड़नि जो हुजूम ॾिसी उहा दिलि ई दिलि में ख़ुशि थिए थी ऐं पंहिंजो पाण ते नाज़ करणु लॻे थी। उहो जवानीअ में हर आसाइश माणे थी। वटसि पैसे ॾोकड़ जी कमी न आहे। जवानीअ में कुंवारे रहण खे तरजीह ॾिए थी ऐं महसूसु करे थी त सदाईं वटसि ईअं ई मेलो मतल हूंदो। पर जॾहिं जवानी मोट खाए थी तॾहिं संदसि दर ते चाहींदड़नि जो तादादु घटिबो वञे थो ऐं आख़िर में माण्हुनि जो अचणु बंदि थी थो वञे। उहो रोज़ाने बुनियाद ते दर तरफ़ निहारींदी रहे थी, पर को आवाज़, को खड़को न आहे। तॾहिं उहा माज़ीअ में विञाइजी वञे थी ऐं जवानीअ जा समूरा मंज़र संदसि अखियुनि अॻां तरी अचनि था। हाणे जॾहिं जवानीअ जो सिज लही वञेसि थो त शादीअ जो सोचे थी त जीअं ज़िंदगीअ जा कयल गुनाह लिकाए सघे, पर भाग जी ॿेड़ी रवानी थी चुकी, जंहिंजे वापसीअ जी का उमेद न आहे। उन उमिरि में संदसि लाइ को रिश्तो नथो अचे। वॾी सोच ऐं पीड़ा खां पोइ दर ते खड़को थिए थो त हिन जी दिलि में ज़िंदगीअ जा कई गुलाब फुटी पवनि था ऐं संदसि साणो जिस्म चुस्त थी वञे थो। ऐं जॾहिं दर खोले थी त संदसि साम्हूं अलण हजम वाछूं फाड़े बीठल नज़र अचे थो, जंहिंखे जवानीअ में उहो निहारींदी बि न हुई ऐं अलण बि हिन खे पंहिंजो करण लाइ वॾा हीला हलाया। उहा अलण हजम जी बेडोली शिकिल ॾिसी अजीब कश्मकश में अची वञे थी ऐं ज़िंदगीअ जो वॾो फ़ैसिलो करण में लॻी वञे थी। आख़िर में तख़लीक़कार हिकु ख़ूबसूरत क्लाइमेक्स सां कहाणीअ जी पुॼाणी करे थो, जॾहिं उहो अलण जे हथ खे वठी चवे थी, हा मां तोसां शादी कंदमि, हा मां तोसां शादी कंदमि। ऐं उहो उन जे मुंहं में चिताए ॾिसंदो रहिजी वञे थो। तख़लीक़कार हिन कहाणीअ में ज़िंदगीअ जा कई अक्स चिटिया आहिनि ऐं पढ़ंदड़नि लाइ हिकु वाज़ ऐं चिटो पैगाम ॾिनो आहे त
असांजे समाज में काफ़ी औरतूं जवानीअ जे नशे में अची शादीअ खां इनकार करे वेहनि थियूं या वरी वॾी हैसियत वारो मुड़ुसु चाहिनि थियूं, जंहिं वटि गाॾियूं, बंगला, बैंक बैलेंस हुजे, ऐं जॾहिं वक़्तु गुज़री वञे थो त साणनि को बि शादी करण लाइ तयारु न आहे। मुख़्तियार चन्द हिन कहाणीअ में औरत जी नफ़्सियात खे कमाल कारीगरीअ सां बयानु कयो आहे। मुख़्तियार चन्द जी ॿी कहाणी ॻोढ़नि ॻाल्हायो मुर्क ऐं ॾाहर जे किरदारनि ते आधारियल आहे। कहाणी जो प्लाट सिंधु दरिया आहे। मुर्क ऐं ॾाहर जॾहिं सिंधु दरिया ते मिलनि था त उहे पंहिंजे मुहबत खां बेनियाज़ थी सिंधुअ ते सोचीनि था। सिंधुअ जो सीनो पाणीअ खां ख़ाली ॾिसी विसामी वञनि था। मुर्क दरिया ते नज़र फेराए ॾाहर खे चए थी त पंहिंजो सिंधु काॾे वियो? उहे छोलियूं जेके किनारनि सां टकराइबियूं हुयूं किथे गुम आहिनि? अखि जे कुटण ताईं पाणी पाणी हूंदो हो, जंहिंसां ज़िंदगी झरका ॾेई उभरी पवंदी हुई। सिंधुअ में सिज लहण जो मंज़र केॾो न हसीन हूंदो हो। शाम जे वक़्तु ॾेही तोड़े परॾेही पखी हवाउनि में तरंदा ख़ुशीअ मां मुख़्तलिफ़ आवाज़ कढंदा हुआ। उहे किथे गुम आहिनि? ॾाहर बि मुर्क सां सिंधु दरिया बाबति ॻाल्हाईंदे लुड़क लाड़े वेहे थो त मुर्क वरी चवणु लॻे थी त ॾाहर जे ॾिठो वञे त असां फर्दन वाका करे रहिया आहियूं, तूं बि मां बि, पर उहे वाका असांजे मक़सद जे पूराए लाइ काफ़ी न आहिनि। जॾहिं असांजो मक़सदु साॻियो आहे, अंज ईज़ाव साॻिया आहिनि, त पोइ गॾिजी छो नथा रहूं? तख़लीकार हिन कहाणीअ में सिंधु दरिया जे सुकी वञण ते ॻाल्हायो आहे। सिंधु जी शहरग आहे। जॾहिं शहरग ई ख़तमु थी वञे त पोइ ज़िंदगीअ जो ॾीओ ई उजामी वञे थो। सिंधु जी मईशत जो दारो मदार सिंधु दरिया ते आहे। तख़लीकार हिन कहाणीअ में धरतीअ वासियुनि खे ॾोरापो ॾिनो आहे त असीं सिंधुअ जी मालिकी नथा करियूं, वारसीअ वारो फ़र्ज़ु नथा निभायूं। अॻिते हली जॾहिं ही सघारो आवाज़ मारूड़नि ताईं पहुतो ऐं बबरलो में मिड़ी मिठ थिया त ताक़तवर धुरियूं बि कमज़ोर थियूं ऐं धरतीअ धणियुनि जी दाह खे वर्नायो वियो। हिन कहाणीअ में किरदार, मंज़र, मकालिमा तमामु मज़बूत आहिनि। जॾहिं त प्लाट बि सघारो आहे, उन करे हीअ कहाणी पढ़ंदड़ जे दिलनि ऐं दिमाग़ ते असरु छॾे थी। मुख़्तियार चन्द जी कहाणी भरम जो मौत अयाज़ ऐं सीमा जे किरदारनि ते मुश्तमिल आहे। अयाज़ ऐं सीमा जे मुहबत जी शुरूआति यूनिवर्सिटीअ में थिए थी ऐं उहा मुहबत आहिस्ते आहिस्ते मज़बूत थींदी वञे थी। अॻिते हली सीमा अयाज़ खे शादीअ जी आछ करे थी, लेकिन अयाज़ उन आछ खे उन बुनियाद ते रद्द करे थो त हूअ उर्दू ॻाल्हाईंदड़ छोकिरी आहे। मूंखे पंहिंजी धरती ऐं ॿोलीअ सां मुहबत आहे ऐं ॿियो त मुंहिंजो मङणो ॻोठ मां थियलु आहे, उन करे मां पंहिंजे मङ खे धोखो नथो ॾेई सघां ऐं उतां ई शादी कंदुसि। ईअं अयाज़ सीमा खां मोकिलाए हलियो वञे थो। हिते कहाणी हिकु नए मोड़ में दाख़िल थिए थी। जॾहिं अयाज़ हालतुनि जो मुक़ाबिलो कंदे कराचीअ पहुचे थो ऐं हुते हिकु ग़ैर सिंधी छोकिरीअ सां शादी करे थो। अयाज़ जा ॿारड़ा कराचीअ में उर्दू मीडियम स्कूलनि में पढ़नि था। ॿारड़ा जॾहिं बि कंहिंखे सिंधीअ में ॻाल्हाईंदे ॾिसनि था त मथनि तंज़ या टहक ॾियणु शुरू कनि था, जंहिंजे करे अयाज़ मायूसीअ जो शिकार थी वञे थो। उन जी उबतड़ सीमा शाह सचल ऐं सामीअ जे आशिक़ जमाल सां शादी करे थी। संदन औलाद सिंधी ज़ुबान सां मुहबत करे थो ऐं बहितरीन सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था। वक़्त जी वॾी विथीअ खां पोइ अयाज़ ऐं सीमा जी मुलाक़ात थिए थी त सीमा अयाज़ खे मयारूं ॾींदे चवे थी त मूं तोखे किथे किथे न ॻोल्हियो। साईं GM सैद ऐं मखदूम बिलावल जे मज़ारुनि खां अलावा मूं सम्झो पए त तूं जन जॻहुनि ते अची सघीं थो। मां उते बि वियसि पर तूं न मिली सघे। नेठि मजबूर थी जमाल सां शादी कयमि। अयाज़, तूं मूंखे चयो हो त मां उर्दू स्पीकिंग छोकिरी आहियां ऐं तोखे सिंधी छोकिरीअ सां लाऊं लहणियूं आहिनि। हाणे ॾिस, मुंहिंजा ॿारड़ा सिंधी ॻाल्हाए रहिया आहिनि त अयाज़ सीमा खे चए थो त मां वक़्त ऐं हालतुनि जो मुक़ाबिलो कंदे हिकु उर्दू स्पीकिंग छोकिरीअ सां शादी करे वेठुसि। मुंहिंजा ॿारड़ा सिंधी ॿोली न सिखी सघिया, जॾहिं त मूं जंहिंसां शादी करण पे चाही उन सां बि न करे सघियुसि। हू पंहिंजे बेवसी ऐं लाचारीअ ते ॻोड़ा ॻाइणु लॻे थो।
तख़लीकार हिन कहाणीअ में पंहिंजी धरती ऐं ॿोलीअ सां बेइंतहा मुहबत जो इज़हार करे थो। कहाणीकार हिन कहाणीअ में ॿुधाए थो त इंसान खे पंहिंजी मुहबत ॾाढी प्यारी हूंदी आहे, पर हू ॿोली ऐं धरती बचाइण ख़ातिर पंहिंजी मुहबत बि क़ुर्बान करे छॾे थो। कहाणी भरम जो मौत में ही बि अक्स पसी सघिजे थो त धरतीअ जी मुहबत पंहिंजी मुहबत खां मथां ई थिए थी। मुख़्तियार चने जी हीअ कहाणी पंहिंजी धरतीअ सां जुड़ी वञण जो ॾसु ॾिए थी ऐं कहाणीअ जा समूरा पासा मज़बूत आहिनि। मुख़्तियार चने जूं समूरियूं कहाणियूं साह में सांढण जहिड़ियूं आहिनि, जिन में पंहिंजी धरतीअ जी ख़ुशबू समायल आहे। समूरियूं कहाणियूं पढ़ंदड़नि खे पाण सां गॾु वठी हलनि थियूं ऐं किथे बि ज़रे बराबरि बोरियत जो अहसासु नथो थिए। तख़लीकार पंहिंजनि किरदारनि खे उॾामंदड़ पखियुनि जा आज़ादु छॾियो आहे, वतन का बि रंड रोक नाहे ऐं उहे किरदार जॾहिं ॻाल्हाइनि था त कहाणियुनि जी समूरी मंज़र कशी अखियुनि अॻियां तरी अचे थी। कहाणियुनि में शाइरीअ जा बंदिशूं आहिनि। कहाणीकार खे उन्हनि ज़रूरतुनि जो पूराओ करिणो हूंदो आहे। कहाणी जो प्लाट, मंज़र निगारी, मकालमा कंहिं बि कहाणीअ जा अहम जुज़ हूंदा आहिनि। उन्हनि में किथे बि को झोल अची वियो त कहाणी पंहिंजो असरु विञाए वेहंदी ऐं पंहिंजा पेर ॼमाए न सघंदी। तख़लीकार पंहिंजनि कहाणियुनि में उन्हनि समूरियुनि घुर्जुनि जो ख़ासि ख़्यालु रखियो आहे। मुख़्तियार चने जे कहाणियुनि में ॿहिराड़ीअ जा ख़ूबसूरत रंग बि आहिनि त शहरी समाज जा अक्स बि चिटा नज़र अचनि था। तख़लीकार पंहिंजनि कहाणियुनि में सच ते पर्दो नाहे विधो, वाक़िअनि खे जीअं जो तीअं बयानु कयो आहे ऐं पढ़ंदड़नि ते छॾियो आहे त हू पाण फ़ैसिलो कनि। हूअं बि मयारी तख़लीक़ूं पंहिंजी जाइ पाण जोड़े वठंदियूं आहिनि। मुख़्तियार चने जे कहाणियुनि जो ही पहिरियों मजमूओ समाज जा समूरा अक्स खणी पढ़ंदड़नि ताईं पहुतो आहे ऐं गॾोगॾु ही मजमूओ कहाणियुनि जी दुनिया में हिकु ख़ूबसूरत इज़ाफ़ो पिणु आहे। प्रोफेसर बशीर जावरी। मुख़्तियार चने जे कहाणियुनि में हक़ीक़त निगारी। जदीद सिंधी कहाणीअ जे हवाले सां जमाल अबड़े खां पोइ जन कहाणीकारनि उन ई सिलसिले खे अॻिते वधायो, पंहिंजे कहाणियुनि ज़रिए तरक़ी पसंदि फ़िकिर ऐं हक़ीक़त निगारीअ जे असर हेठि कहाणियूं लिखियूं। तन में अयाज़ कादरी, नजम अब्बासी, आगा सलीम, ग़ुलाम रब्बानी आगरो, हफ़ीज़ शेख, नसीम करल ऐं अमर जलील, नूरुल हुदा शाह, अब्दुल कादिर जूणेजो वग़ैरह जा नाला सरे फ़हरिस्त आहिनि। जंहिंजे कहाणियुनि में असांखे समाजी बुरायुनि, ज़ुल्म ऐं ॾाढ वारे राज, गुरबत, महरूमियुनि, मदीख़ार जी रिवायतुनि ऐं आम माण्हुनि जे मसइलनि जी अकासी मिले थी। लॻभॻि साॻिए ई दौर में जन लेखकनि इल्मी अदब जे तहरीकुनि ऐं लाड़नि खे सिंधी कहाणीअ में आंदो, तन कहाणीकारनि में मुश्ताक शोरो, मुनीर उर्फ़ माणिक ऐं शौकत हुसैन शोरो अची वञनि था। जन सिंधी कहाणीअ में यूरोप खां शुरू थियल जदीदियत वारी तहरीक जे असर हेठि कहाणियूं लिखणु शुरू कयूं। मुख़्तियार चनू बि उन ई साॻी सिफ़ में बीठल कहाणीकार आहे, जंहिं पंहिंजी ॾात ऐं ॾांव सां सिंधी कहाणीअ जे बाग़ीचे में केतिरियुनि ई ख़ूबसूरत कहाणियुनि जा गुल पोखिया आहिनि। सिंधी अदब जे मशहूरु कहाणीकार मुख़्तियार चने, जंहिं पंहिंजी मुनफ़रिद अंदाज़ में कहाणियूं लिखी सिंधी अदब जी ख़िदमत कई आहे, पर हिन उन्हनि ख़ूबसूरत कहाणियुनि जी बदौलत सिंध में हिकु शानदार तारुफ़ ठाहियो आहे। सिंध जे ख़ूबसूरत कहाणीकार मुख़्तियार चने जे कहाणियुनि जो मजमूओ बेतरतीब ज़िंदगियूं छपिजी मार्केट में अचण सां सिंधी अदब में हिकु शानदार किताब जो इज़ाफ़ो थींदो। हिन मजमूए में मुख़्तियार चने पंहिंजूं 19 कहाणियूं ॾिनियूं आहिनि। मुख़्तियार चने जूं कहाणियूं समाज जे हक़ीक़ी तर्जुमानी कंदड़ आहिनि। उन्हनि कहाणियुनि में बेवसीअ जो ॻोढ़ो भरम जो मौत, परदे पोयां पन्नू, बेतरतीब ज़िंदगियूं, ग़िज़ा कोन थींदी, ॻोढ़नि ॻाल्हायो, लहंदड़ सिज जो मंज़र, मुमल, यादुनि जी इंडलठ जा विखरियल रंग, अधूरा माण्हू वग़ैरह शामिल आहिनि। मुख़्तियार चने वॾी कारीगरीअ, सचाई ऐं सादगीअ सां पंहिंजनि कहाणियुनि खे साम्हूं आंदो आहे। उहो ई सबबु आहे जो हिन कहाणीअ जी मानाइती मंज़िल लाइ वॾो सफ़र, वॾी महिनत ऐं जाखोड़ कई आहे। मुख़्तियार चने जे कहाणियुनि में दर्द बि आहे त पीड़ा बि आहे। संदसि कहाणियूं समाजी मसइलनि जी अकासी कनि थियूं। संदसि कहाणियुनि जा मौज़ू समाज जे हर तबिके जी नुमाइंदगी कनि था।
हू ड्राइंग रूम जो लेखक नाहे, बल्कि पंहिंजे माहौल जो सचो ऐं खरो तर्जुमान आहे। हिन जो मुशाहिदो वसी आहे। संदसि कलम जी नोक तेज़ तलवार जी धार मिसल आहे। मुख़्तियार चने जो कलम हिकु अहिड़ो ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए हू इंसानी जज़्बनि खे साफ़ सादनि लफ़्ज़नि में ऐं असलूकनि किरदारनि में पेश कंदो आहे। हिन जे कहाणियुनि में किरदार ॻाल्हाइनि था। मुख़्तियार चन्ना जी कुझु कहाणियुनि में कमाल जी मंज़र निगारी पेश कयल आहे, जंहिंमां महसूसु थिए थो त हू वणनि टिणनि पखियुनि गुलनि सूधो फितरत सां लाॻापियल हर शइ सां आम माण्हूअ खां वधीक प्यारु करे थो। संदसि कहाणियुनि में ॿाहिराणनि जा केतिरा ई ख़ूबसूरत मंज़र समायल आहिनि। मुख़्तियार चने जे कहाणियुनि में असांखे नफ़्सियात, जमालियात, रुमानवी माहौल ऐं ॿिया अंसर पिणु मिलनि था। मुख़्तियार चने जे कहाणियुनि में समाज जा अनेक पहलू, नवां रंग ऐं कैफ़ियतूं मिलनि थियूं। माण्हूअ जी भोगनाऊं, अकेलाई, हद दर्जे जी मायूसी, मुंझारा, ज़िंदगीअ खां फ़रार, ख़ुदि फ़रेबी, ज़िंदगीअ जी बेमानियत जो अहसासु, कराहत ऐं ॿियूं अहिड़ियूं वजूदी कैफ़ियतूं संदसि कहाणियुनि में जा बजा टिड़ियल पखिड़ियल आहिनि। उनखां सवाइ इन पंहिंजे किरदारनि जी कैफ़ियतुनि ऐं हालतुनि खे बयानु करण लाइ कहाणीअ जी रिवायती फॉर्मेट खां हटी करे इज़हार जा नवां दग कमाईंदा आहिनि। मुख़्तियार चने जे कहाणियुनि में किरदारनि जी चूंड, तारीख़ी, समाजी, मुआशी, ज़रई पस मंज़र, रुमानवियत, प्लाट ऐं क्लाइमेक्स बि कमाल जो अथसि। हिन जी कहाणियुनि में सिंधी चवणियूं, मुहावरा, इस्तलाह वग़ैरह ख़ूबसूरत अंदाज़ में समायल आहिनि। मुख़्तियार चने अनेक मौज़ूअनि ते जानदार कहाणियूं लिखियूं आहिनि। हिन जूं ॻोठाणनि मामरनि ते लिखियल कहाणियूं वधीक गहरियूं ऐं ध्यानु छिकाईंदड़ आहिनि। हिकु लेखक वटि ॾात सां गॾु ॾांहुं जो हुजणु ज़रूरी आहे। कन वटि ॾात हूंदी आहे त ॾांहुं न हूंदो आहे, कन वटि ॾांहुं हूंदो आहे त ॾात न हूंदी आहे। कन वटि ॿई हूंदा आहिनि। उहा ॾात ऐं ॾांहुं जी शिदत जी हद आहे जेका लेखक खे दर्जो ॾिए थी। मुख़्तियार चन्नू जॾहिं लिखे थो त अक्स उभिरी साम्हूं अचनि था। हिन वटि तसलसुल आहे, झोल महसूसु नथो थिए। किरदार फितरी अंदर में गुफ़्तगू कनि था। उहो हक़ीक़त पसंदि लेखक आहे। मुख़्तियार चन्नी जी कहाणियुनि में समाजी तौर ते शऊर नज़र अचे थो। शऊर ई जेको ज़िंदगीअ जो सग ऐं हौसलो पैदा कंदो आहे। ज़ैन सोलंकी। पंहिंजे पारां मूंखे ख़बर नाहे मूं छो लिखियो, उन पोयां कहिड़ा ख़ारिजी ऐं अंदरूनी अवामिल शामिल हुया। असां, मुंहिंजे भाउ क़ुर्बान गुल ऐं मूंखां अॻु असांजे ख़ानदान में को बि लिखंदड़ नाहे रहियो जंहिंजे पेरनि ते पेर रखी अॻिते वधिया हुजूं, या उन्हनि जी शोहरत नाव जो स्पेस मुहैया थियो हुजे। हीउ जेतिरो बि जहिड़ो बि पोरियो कयो आहे मुंहिंजो पंहिंजो आहे। रस्ता पंहिंजो पाण जुड़िया आहिनि। असां त गुरबत में अखि खोली हुई, गुरबत में पलियासीं, पढ़ियासीं, वॾा थियासीं। ग़रीब माण्हूअ जो अदब मानीअ जी गिरह ताईं महदूद हूंदो आहे। असांजी पढ़ाई कुझु हिन तरह हूंदी हुई। अॻियां रोशनीअ लाइ गिह वारी वॾी टीन में रखियल घासलेट वारी चिमनी ॿरंदी हुई। चिमनी टीन में उन लाइ रखंदा हुआसीं जो हवा लॻण सबबि बार बार विसामी वेंदी हुई। मच्छरनि खां बचण लाइ भरिसां माल जी छेणनि जी दुही दुखंदी रहंदी हुई। असांजे ॻोठ में बिजली त हूंदी हुई, पर असांजा घर कुझु विथीरका हुआ जिते बिजली पुॼण लाइ 3-4 पोलनि जी ज़रूरत हुई। वाबडा जे वात मां पोल कढण जो मतिलबु शींहं साम्हूं शिकार खणणु आहे। ईअं असां सभिनी भाइरनि, मच्छरनि, शदीद गर्मीअ ऐं चिमनीअ जी मधम मधम रोशनीअ ते पंहिंजी तालीम मुकमिल कई। घासलेट जी बूइ असांजे मन में महबूब जियां शामिल थी वई हुई। घासलेट सड़ण खां पोइ निकिरंदड़ बूइ सां असांजो प्यारु थी वियो। मूंखे अदबी किताब पढ़ण जो शौक़ु मिडिल स्कूल में पढ़ण दौरान थियो हो। उन वक़्तु मुंहिंजो वॾो मंज़ूर हुसैन चन्ना पब्लिक लाइब्रेरी, हाणे सचल लाइब्रेरी ख़ैरपुर में मुलाज़िम थियो हो। उतां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब खणी ईंदो। जंहिं वक़्तु ॿिया ॿार रांदियूं कंदा हुआ ऐं मां किताबनि जी दुनिया में गुम हूंदो हुयुसि। ईअं केतिरा ई किताब पढ़ी वरिता हुआ। पोइ किताब पढ़णु मुंहिंजी मजबूरी थी वियो हो। जेसि ताईं किताब न पढ़ंदो हुउसि निंड ई न ईंदी हुई। जेके ख़र्चीअ जा पैसा मिलंदा हुआ उन मां किताब वठंदो हुयुसि।
ईअं नंढड़ी लाइब्रेरी बणिजी वई। मूंखे यादि थो पवे 7 या 8 क्लास में पढ़ण दौरान मुंहिंजी तस्वीर 12 रिसाले में छपी हुई, जंहिंजो एडिटर इसरार शाम हो। मूंखे जेतिरी ख़ुशी थी हुई उनखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघे। उन रिसाले में मुख़्तलिफ़ शाइरनि जी छपियल शाइरीअ मां मुख़्तलिफ़ शहरनि जूं सिटूं खणी शहर जोड़ण जी कोशिशि कई हुई, जंहिंमें बुरी तरह नाकाम थियो हुयुसि। मूं मायूस थियण बजाए पढ़ण वारे शौक़ खे जारी रखियो हो। उन दौर में अलिफ लैला, मुमताज़म साद, 4 दरवेश, लोक अदब ते मुश्तमिल लोक कहाणियुनि ऐं ॿियनि मौज़ूअनि ते सवी किताब पढ़ी चुको हुयुसि, जन मुंहिंजी ज़हनी असर कई। मां जॾो बुॾो लिखण बि शुरू कयो। मूं बाक़ाइदगी लिखण जी शुरूआति शाइरीअ सां कई। हीअ मुंहिंजी पहिरीं लिखणी हुई, वाई। मींहं जी ओॼणी, सूंहं जी ओधणी, वईं ॾाढी वणी, सरह जी पीलाण में गुल जो चोटो हणी, वईं ॾाढी वणी। मुंहिंजी शाइरीअ में पहिरीं कोशिशि हुई जेका मुख़्तलिफ़ अख़बारुनि में छपी हुई, पोइ शाइरीअ जी मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखियो हो। उन दौरान पंहिंजे ॻोठ में सिंधी अदबी संगत गॾेजीअ जो बुनियादु विधो। हर जुमे जे ॾींहं ते गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गॾेजीअ में गॾिजाणियूं कंदा हुआसीं। कुझु दोस्तनि अब्दुल जब्बार सिद्दीकी, वालिद सिद्दीकी, कुर्बान गुल ऐं जावेद तबस्सुम सां गॾिजाणियूं शुरू कयूं। मैं अकेला ही चला था जानबे मंजिल मगर, लोग आते गए कारवान बनता गया। आहिस्ते आहिस्ते अदब दोस्त साथियुनि जे तादाद में वाधारो थींदो वियो। आख़िर में क्लास भरिजी वेंदा हुआ। जेतोणीक इल्म उरूज़, छंद विद्या, मात्राउनि जी ॼाण घटि हूंदी हुई, पर फ़िक्री तौर दोस्तनि जी ऐं पंहिंजी रहनुमाई कंदा हुआसीं। मां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में पढ़ंदो हुयुसि। उते सिंधी अदबी संगत जी हफ़्तेवार गॾिजाण में शिरकत कंदो हुयुसि। ईअं सिख्या बि मिलंदी रही ऐं शौक़ु बि वधंदो रहियो। उन वक़्तु सिंधी अदबी संगत शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर शाख जो सेक्रेटरी ज़मीर लाशारी हो। अॻिते हली मूं महसूसु कयो त शाइरीअ जे भेट में कहाणी बहितर लिखी सघां थो। पोइ मूं शाइरीअ खे कुंड में रखियो ऐं कहाणी ऐं किरदारनि जी दुनिया वसाए छॾी। हिन किताब में मौजूदु अक्सर कहाणियूं यूनिवर्सिटीअ जे दौर जूं आहिनि, मुंहिंजी नौजवानीअ जे दौर जूं आहिनि। उन वक़्त जे माहौल में लिखियल आहिनि। वक़्त सां गॾु काफ़ी तब्दीलियूं आयूं आहिनि। माॻ मटिजी विया आहिनि, किरदार मटिजी विया आहिनि, मां पोढ़ो थी वियो आहियां। किताब देरि सां छपजण जा केतिरा ई सबब आहिनि। वॾो सबबु हीअ आहे त मां कहाणियुनि खे हिकु नज़र मां कढणु चाहियां पियो, जीअं मौजूदा वक़्त जे हिसाब सां उन्हनि में तब्दीलियूं करे सघजनि। काफ़ी दोस्तनि जो ख़्यालु हो जीअं आहिनि ईअं छपिरायो। उन में पंहिंजी सूंहं हूंदी आहे, उन करे ही कहाणियूं जीअं जो तीअं छपिरायां थो। हूअं इहो फितरती उसूल बि आहे त हर लिखणी हर कंहिं लाइ नाहे हूंदी, भले उहा शाइरी हुजे, कहाणी हुजे या ॿी लिखणी हुजे। अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, जंहिंजो जिते दर्द, ख़ुशी या अहसासु हूंदो उहो उनखे पंहिंजो महसूसु कंदो। तख़लीक़ जी पसंदि या नापसंदि जी ख़बर पढ़ंदड़ मां पवंदी आहे। मूंखे का वॾी ख़ुशफ़हमी कोन्हे, न वरी को ख़ौफ़ आहे। मुंहिंजो पोरियो किथे बीहंदो, केतिरी ममता माणींदो, उहो नक़ादनि जो कमु आहे। त उहो किताब शाया थियण खां पोइ मुंहिंजे लिखणियुनि खे मॉडर्निज़म, पोस्ट मॉडर्निज़म, हाइपर रियलिटी या ॿियनि औज़ारनि सां चीर फाड़ करे छेद कढी किथे बीहारींदा। मुंहिंजी नंढड़ी ज़िमेवारी हुई, जेको मूं लिखियो आहे, महसूसु कयो आहे, मुआशिरे खे बहितर बणाइण लाइ कोशिशि कई आहे, पंहिंजो हिसो ॻंढियो आहे, उहो मंज़र ते आणियां। हिन मादी दुनिया में जिते माण्हू मार्केट जो वखर बणिजी रहिजी वियो आहे, उते मां एंटोनियो ग्रामचीअ जा लफ़्ज़ ज़रूरु दोहराईंदुसि। तव्हां जेको कुझु कयो उन जा ज़िमेवार आहियो, पर जेकी कुझु न कयो आहे उन जा बि ज़िमेवार आहियो। मां थोराए थो नामियारे मुहक़िक़, नक़ाद ऐं तालीमदान डॉक्टर शेर मेहराणीअ जो, जंहिं वक़्तु कढी किताब जो मुहाग लिखियो। नामियारे कहाणीकार ऐं नावल निगार डॉक्टर इब्राहिम खरल जो, जंहिं बेग टाइटल लिखियो। नामियारे शाइर नसर नवीस ऐं कहाणीकार अमर इक़बाल जो, जंहिं किताब जी न रुगो प्रूफ रीडिंग कई पर तसीह करे पढ़ण लाइक़ु बणायो। मां थोराए थो आहियां प्रोफेसर बशीर जांवरीअ,
ज़ैन सोलंगीअ, कादिर सोलंगीअ ऐं रोशन शेख जो, जंहिं किताब ते पंहिंजा क़ीमती राया लिखिया। मां थोराए थो आहियां पंहिंजे भाउ नामियारे शाइर डॉक्टर कुर्बान गुल, प्रोफेसर हिज़बुल्ला सुमरो, प्रोफेसर GM मल्ला, सराई फज़ल संदीले ऐं प्रोफेसर मुज़फ़र सोलंगीअ जो, जन मूंखे किताब छपाइण लाइ वक़्त ब वक़्तु हिमथायो। मां शुक्रगुज़ार आहियां प्रोफेसर अब्दुल गफ़ूर बिजाराणीअ जो, जंहिं कंपोज़िंग दौरान मुंहिंजी मदद कई, सलाह ऐं मशवरा ॾिना। मुख़्तार चन्नू, ग्लोबल सेक्रेटरीट, गॾिजी।